हिकिड़ो बादशाह जंहिंजो पंहिंजी राणीअ सां ॾाढो कुर्ब हूंदो हुयो, एतिरे क़दुरु जो उहा जेका ॻाल्हि करे छा बादशाह पूरी ज़रूरु कंदो हो। हिकिड़े दफ़े राणी सां मखण जी माड़ी ठाहिण जो अंगल कयो। बादशाह हैरान थी पुछियो त एतिरो मखण किथां ईंदो जो माड़ी ठही सघे। तॾहिं राणीअ चयसि बादशाह सलामत, तूं बि को चरियो आहीं, हेतिरो सारो तुंहिंजो मुल्क, उन में हेतिरा भाॻिया, रुॻो हुकुम कर त उहे सभु अचे हिते गॾु थियनि। पोइ हुकुम ॾींहुं त अव्हां वटि जेको मखण रोज़ु थिए थो सो कोतवाल खे पहुचाए छॾियो। जेको भाॻियो सॾ ते न अचे तंहिंखे फांसी चढ़ाए छॾ। ॿिए ॾींहुं बादशाह राणीअ जे चवण मूजिबि हुकुम कयो त सभु भाॻिया पंहिंजो पाण में अची गॾु शहर में थिया। बादशाह उन्हनि खे हुकुम कयो त अव्हां वटि जेतिरो बि मखण थिए सो मूंखे हाणे ॾींदा करियो। ॿिए ॾींहुं वरी संदसि मुल्क में जेके कारीगर हुआ तिन खे घुराए हुकुम कयईं त मूंखे मखण जी माड़ी ठाराइणी आहे, तंहिं करे पंहिंजा कमकारियूं छॾे अॻे अची हीउ कमु करियो। राज़नि जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं पाण में सलाह कई त हिन चरे बादशाह मां चङो अड़ियासीं, पर हाणे मिड़ई का खेॾ खेॾी ऐं जान छॾायूं। सो हिकिड़ी सलाह ॿियाई त गॾिजी अचे बादशाह वटि हाज़िर थिया ऐं खेसि चयूं त चङो साईं, हाणे झटि करे माण्हू घुरायो त हली चरियूं खणनि ऐं मखण बचे त कमु शुरू कयूं। बादशाह जे हुकुम सां चरियूं खॼी वियूं ऐं मखण अची वियो। राज़नि मखण खणी चरियुनि में विधो ऐं कम खे लॻी विया। उहा सुबुह जो महिल हुई, जंहिं करे मखण अञा सख़्तु हो। उन जा पिनोड़ा चरियुनि में पई विधईं। ओसारी पई हली ऐं राजा कमु करे लॻा पिया हुआ, पर जॾहिं सिजु कुझु मथे चढ़ियो त मखण अची पघिरजणु लॻो ऐं समूरो रिझी वियो। राजा हिकदमि पहुता बादशाह वटि। खेसि चयूं त बादशाह सलामत, मखण समूरो सिज जी तपश करे रिझी वियो आहे, हाणे छा करणु घुरिजे। तंहिं ते बादशाह हिकदमि पंहिंजे घर आयो ऐं राणीअ खे चयईं त तो चयो त मखण जी माड़ी ठारा, सो कमु त हले पियो, पर ॻाल्हि इहा आहे त मखण समूरो रिझी वियो, हाणे छा करणु घुरिजे। राणी बादशाह खे चयो, बादशाह ॾाढो को चरियो हुई, हीअ हेतिरा सारा पखी जे तुंहिंजे मुल्क में आहिनि, तिन खे खणी हुकुम कर त सभु अची गॾु थियनि ऐं पंहिंजा पर पखेड़े बीहनि त उन छांव में माड़ी तयारु थिए। बादशाह पखियुनि खे गॾु थियण जो हुकुम ॾिनो। पखी जी ज़ात जे गॾु थी हुननि खे बादशाह छांव करे बीहण जो हुकुम ॾिनो। ॿिया सभु पखी बादशाह जे सॾ ते आया, हिकिड़ो मोसड़ू पखी कोन आयो। ॿिए ॾींहुं मोसड़ू पखी बि अचे पोइ त बादशाह पुछी सड़े, मोसड़ा ख़बर ॾे काल्ह छो कोन आहे। मोसड़े जवाबु ॾिनो, साईं काल्ह असां वटि पंहिंजी बिरादरीअ जो आचार हो, तंहिं करे न आयुसि। बादशाह पुछियो त वरी कहिड़ो आचार अचे फाथो। तॾहिं मोसड़े जवाबु ॾिनो, साईं असीं पंहिंजे पाण में अची टकरियासीं। हिकिड़ा चवनि पिया त मुड़ुस घणा आहिनि ऐं ॿिया चवनि था त ज़ालूं घणियूं आहिनि। तंहिं ते बादशाह पुछियो, नेठि पोइ छा थियो। मोसड़े चयो, साईं ॻणप कईसीं त जेके मुड़ुस ज़ालुनि जे चवण ते लॻा उन्हनि खे बि ॻणियोसीं ज़ालूं करे, उन जे करे ज़ालूं वधी वियूं। बादशाह दिलि में ख़्यालु कंदा, हीअ माड़ी बि पंहिंजी राणीअ जे चवण ते पियो ठारायां, सो उन जी ॻाल्हि में आऊं बि सच पुछियुसि ज़ाल। सो यकदमि राज़नि खे मोकिले छॾियईं। नेठि महल में वञी राणीअ सां चङी जुठ कयईं ऐं हूअ पंहिंजे अजायल अंगलनि खां तौबा कई ऐं बादशाह पंहिंजे मुल्क खे संभालण में लॻी वियो।